الحمد لله الذي خلق كل شيء بقدر وغفر ذنوب المستغفرين لا سيما بسحر. والصلاة والسلام على خير خلقه سيدنا محمد صلى الله عليه وسلم. أشهد أن لا إله إلا الله، لا خالق إلا الله، لا مالك إلا الله، لا رازق إلا الله، لا معبود إلا الله، لا مسجود إلا الله، لا مطلوب إلا الله. هو الأول والآخر والظاهر والباطن. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، لا شريك له ولا وزير له ولا مشير له، لا زد له ولا مد له ولا مثل له ولا مثال له. وأشهد أن سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله. أفضل البشر محمد، أكمل البشر محمد، أطيب البشر محمد، أحسن البشر محمد، سيد الأولين محمد وسيد الآخرين محمد، بدر الدجى محمد، شمس الضحى محمد، خير الورى محمد، ونور الهدى محمد. والصلاة والسلام على جميع أحبابه وأصحابه أجمعين، خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وعلي رضوان الله تعالى عليهم أجمعين. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. وقال ربكم ادعوني أستجب لكم. صدق الله العلي العظيم، وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي، يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सभी साथी दिल जी मोहब्बत सां आवाज़ बुलंद और शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
काबिल सद एहतराम उलमाए किराम, इंतहाई जी कदर जी वक़ार साथियों, मुझा मुहतरम दोस्तों, भाइरों ऐं बुज़ुर्गों, तवां सां अॼु हिन अज़ीम शान अज़मत क़ुरान कॉन्फ्रेंस जे उनवान सां मुनक़िद कियल अॼु जे हिन प्रोग्राम में 27 अप्रैल जी शाम ऐं 28 अप्रैल जी हिन रात में अल्लाह जे पाक क़ुरान जी महफ़िल ऐं मजलिस में यकीनन महज़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असांजी हिन हाज़िरीअ खे मंज़ूर व मक़बूल फ़रमाए। काफ़ी बुज़ुर्गनि जा, अॻवाणनि जा, नात ख़ान हज़रात जा अवां बयान बि ॿुधा ऐं नातूं बि समाअत फ़रमायूं। टाइम रात जे 12 खां अॻिते टपी चुको आहे ऐं अञा असांजे सिंध बलोचिस्तान जा 2 भलोड़ ख़तीब पोइते आहिनि। इंशाअल्लाह उन्हनि जा बि ईमान अफ़रोज़ बयानात थींदा। मां भी कोशिश कयां थो तो मुख्तसर खां मुख्तसर वक्त में 2-4 ॻाल्हियूं अर्ज़ कयां। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे सही सम्झाइण, अवां खे सही सम्झण ऐं असां सभिनी खे तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। क़ुरान पाक मां हिकिड़ी आयत मां अवां जे साम्हूं तिलावत कई आहे। रब तो फरमाए वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। मुझा बाना तू मां अल्लाह के सद कर त मां अल्लाह तोखे जी असां जवाब दियां। अॼु दुनिया जे अंदर सियासी माण्हुनि ऐं वर्करनि जो असल तज़ाद इन शइ ते आहे त बाबा मां पंहिंजे काइद खे फ़ोन कयुमि, मुंहिंजे काइद फ़ोन न खईं, कावड़ो वेठो आहे। बाबा मां पंहिंजे अॻवान खे फ़ोन कयुमि, मुंहिंजी फ़ोन न खईं, हमरा कावड़ो वेठो आहे। साईं मुझो फलाणो मसइलो हो, मां सख्त परेशानी में हुम, पर हमरा मुझे लंघी भी न आया, कारकुन कावड़ो वेठो आहे। साईं मां पंहिंजे काइद जे दर ते तॾे ते लंघी वयुम, पर हमरा मिलियो ई कोन। कारकुन कावड़ो वेठो आहे। हिकिड़ा आहिनि दुनिया जा मुआमिला ऐं दुनिया जा मसाइल। तव्हां दुनिया वारे जे दर ते हिकु दफ़ो वेंदव जी बिस्मिल्लाह, ॿियो दफ़ो वेंदव जी बिस्मिल्लाह, टियों दफ़ो मुंहं में गुंज पवंदुसि, चौथे दफ़े खां पोइ थोड़ी ख़ैर फ़ोन खण खां बि कमु वियो, हमारा कावड़जी पवंदो। पर नौशरो फिरोज़ वारो रब उहो आहे जंहिं रब जे दर ते बार बार न ईंदे त रब चवंदो मुंहिंजा बाना मूंखे सॾे छो नथो। जेके जागो था सुभान अल्लाह चवंदा हलो। मां मञा थो तव्हांखे निंड वठी वई आहे, पर थोरो जागो त कम अॻिते वधे। जेके मुहबत सां जागियल हो सुभान अल्लाह गॾिजी चओ। हा, अञा मां तकीर स्टार्ट न कई आहे, तव्हांखे हाणे निंड वठी वई। सुम्हण जो मूड आहे या क़ुरान ॿुधण जो मूड आहे जी?
अब मुजाहिदन वांगुरु जवाब दियो, सुम्हण जो मूड आहे या क़ुरान ॿुधण जो मूड आहे? ये बेली जवान थे अञा मंज़िल अॻिते आहे, अञा वज़ीर आला सीट ते वेठा न आहियूं, रुगो बौराजी साहब ईअं चयो आहे नी बाहि भरी वई आहे दुनिया में। अब रणियो ॿुधो था न, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे, सिंध सूफ़िन जी धरती आहे, आलिमन जी धरती आहे, अल्लाह वारन जी धरती आहे। पर अफ़सोस असां चवणो थो पए असांखे मिस्टर त क़बूल आहे पर असांखे मौलवी क़बूल कोन्हे। पोइ बाक़ी रड़ियूं छो था कयो? अलाड़ी बाण वधी वियो, कर थी वियो, रेट कणक जो घटिजी वियो, तबाही थी वई, बाबा हाणे छा थींदो? हा साईं, रड़ियूं बि तव्हांजी राज था ॿुधनि। मां बारहा चयो आहे, अॼु वरी चवां थो, नौशरो फिरोज़ वारो, अल्लाह जो कसम, जेकॾहिं हक़ीक़ी इस्लामी हुकूमत चाहियो था, अदल चाहियो था, इंसाफ़ चाहियो था, जेकॾहिं पंहिंजा हक़ वठण चाहियो था, छिञण चाहियो था, हिकु दफ़ो इन सिंध असेंबलीअ जे ऐवान में तहां आलिमन खे मोकिलियो, ज़िम्मेदारी सां ॻाल्हायां थो, तहांखे हक़ वठण जे लाइ कराचीअ जे धरतीअ ते वञणो न पवंदो। इंशाअल्लाह सिंध जे मज़लूमी अवाम खे हक़ उन्हनि जे दर ते मिलंदा। थोड़ो मुड़स माण्हू थी पओ, गिरती हुई दीवार को एक धक्का और दो, थोड़ी हिम्मत कयो, इंशाअल्लाह इंशाअल्लाह जुल्म जो खात्मो थींदो। आए को इंशाअल्लाह चवण वारो? मां मुजाहिदन जी इंशाअल्लाह ॿुधण आयो आहियां। इंशाअल्लाह जुल्म जो खात्मो थींदो, इंशाअल्लाह जबर जो खात्मो थींदो, इंशाअल्लाह जुल्मत वारी रात खत्म थींदी, इंशाअल्लाह हक़ ऐं सच जो सिज हिन सिंध जे धरतीअ ते उभरंदो। कुल जाल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका। घबरायो न, इंशाअल्लाह हक़ अचणो आहे, ईंदो ईंदो, घबरायो न। बहरहाल पर तवज्जो कजो, मां तुम सॾु अल्लाह खे कयो, जेको अल्लाह ॿुधे बि थो, जेको अल्लाह क़बूल बि करे थो। हाणे तव्हां सुरंदा हलो त मां बि सुरंदो हलां। हदीस शरीफ जे किताबनि में अचे थो, मस्जिद नबूवी आहे, साईं जन मस्जिद नबूवी में अंदर जलवे अफरोज हिन, हुजूर जा सहाबा जा निसार, वफादार, सच्चा यार मुझे आका जे साम्हूं वेठा आहिनि। मारी तवज्जो कजाए, मां बिल्कुलु मुख़्तसर उनवान खे करे मां पंहिंजी गुफ़्तगू खे ख़त्म थो कयां। साईं सहाबा सां ॻाल्हाइनि पिया, कचहरी थींदी आहे, ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, हाल अहवाल थींदो आहे। साईं सहाबा सां ॻाल्हाइनि पिया, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे, कचहरी कंदे कंदे, हाल अहवाल कंदे कंदे, अचानक अल्लाह जे महबूब नबी ॻाल्हाइण बंदि कयो ऐं साईं जन चुप थिया। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे साईं जन ब्रेक ॾिनी, चुप थिया। हेॾां जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वेठो हो। मुंहिंजे आका पंहिंजो वज़्ज़ोहा वारो चेहरो जनाब सिद्दीक़ अकबर जी तरफ़ कयो ऐं मदीने जे मीर फरमायो, अबू बकर ख़ुशि आहे, तबीयत ठीक थई, ॿियो मिड़ी ख़ैर आहे, का तकलीफ़ त कोन्हे, को सूर त कोन्हे, को दर्द त कोन्हे, का परेशानी त कोन्हे? अल्लाहु अकबर। सुने अबू बकर फरमायो, साईं मां ठीकु हाँ, अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह जा एहसान, अल्लाह जा करम, अल्लाह जी करम नवाज़ी। मां तवज्जो कजाए, जनाब सिद्दीक़ अकबर जवाब ॾिनो। वरी मुंहिंजो आका पंहिंजे सहाबा सां ॻाल्हाइण में शुरू थी वियो। मजलिस बर्खास्त थी, रात गुज़री, ॿियो ॾींहुं थियो, ख़ुदा जी कुदरत, साईं जन मस्जिद नबूवी में सहाबा वेठा आहिनि, जनाब अबू बकर सिद्दीक़ वेठो आहे। मारे तवज्जो कजाए, साईं जन सहाबा सां ॻाल्हाइनि पिया, कचहरी पिया कनि, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे, कचहरी कंदे कंदे, हाल अहवाल कंदे कंदे, वरी अचानक अल्लाह जे महबूब नबी पंहिंजी गुफ़्तगू खे विच में रोकियो ऐं साईं जन पंहिंजो ख़त्म नबूवत वारो चेहरो वरी सैयदना सिद्दीक़ अकबर जी तरफ़ कयो। अबू बकर ख़ुशि आहे, तबीयत ठीक थी, ॿियो मिड़ी ख़ैर आहे,
का तकलीफ़ तो नहीं का पर अल्लाह अकबर कबीरा। सही मां खुश हाँ, अल्लाह जो करम आहे, अल्लाह जा एहसान आहे, अल्लाह जो फज़ल आहे। अल्लाह अकबर कबीरा। मां बारहा चयो आहे, अॼु वरी चवां थो, अल्लाह जो कसम, सुहिणो अबू बकर मदीने जे मीर खे प्यारो हो। ॾाढा ॾाढा त चओ सुबहान अल्लाह। सुहिणो अबू बकर मदीने जे मीर खे प्यारो हो ऐं मदीने जो मीर सुहिणे अबू बकर सिद्दीक़ खे प्यारो हो। वाह जी वफ़ादारी ही, वाह जी वफ़ादारी। ओ नौशरो फिरोज़ वारा, हदीस शरीफ जे किताबन जो मुतालो कर, अहादीस मुबारक जे किताबन जो मुतालो कर। अल्लाह जो कसम, तोखे जाते मदीने जो मीर नजर ईंदो, तोखे सुहिणे सां गॾु जनाबे अबू बकर सिद्दीक़ भी नजर ईंदो। आए को सुभान अल्लाह चवण वारो। नारे तकबीर, मुस्तफ़ा का हम सफर। डाटा बुलंद आवाज, अबू बकर मुस्तफ़ा का हम सफर, मुस्तफ़ा का हम सफर। नारे तकबीर। मोजो आका मक्के में, जनाबे अबू बकर सिद्दीक़ मक्के में। मोजो आका मदीने में, जनाबे सिद्दीक़ अकबर मदीने में। मोजो आका बदर में, जनाबे सिद्दीक़ अकबर बदर में। मोजो आका उहुद में, जनाबे सिद्दीक़ अकबर उहुद में। मोजो आका खंदक में, जनाबे सिद्दीक़ अकबर खंदक में। मोजो आका खैबर में, जनाबे सिद्दीक़ अकबर खैबर में। मोजो आका तबूक में, जनाबे सिद्दीक़ अकबर तबूक में। मोजो आका हुनैन में, जनाबे सिद्दीक़ अकबर हुनैन में। ओ नेशरो फिरोज जा गयूर मुसलमानों, रब्बे मोहम्मद जो कसम, मोजो आका सफर में, जनाबे सिद्दीक़ अकबर सफर में। मोजो आका हजर में, जनाबे सिद्दीक़ अकबर हजर में। मदीने जो मीर मस्जिद नबूविया में, जनाबे सिद्दीक़ अकबर मस्जिद नबूविया में। हेड़ो प्यार कदानी ने, हेड़ी मोहब्बत कदानी ने, हेड़ी जानिसारी कदानी ने, हेड़ी वफादारी कदानी ने। ओ नौशेरो फिरोजा गयूर मुसलमान, मारे तवज्जो के जाए। अल्लाहु अकबर कबीरा। मोजो आका मौजूद, हुजूर जा सहाबा मौजूद। मदीने जे मीर फरमायो, हे नबीयन जो सरदार नबी, हे रसूलन जो पगदार नबी, हे कायनात जो महदार नबी, हे अल्लाह जो दिल पर, हे नबीयन जो अफसर, हे शाफिए महशर, हे साक़िए कौसर, हे बुलंद बाला कदर, हे रहमत जो समंदर। मुझे आका फरमायो, ओ मुझा सहाबियो, जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुझा सहाबियो, मिलण में थोड़ो फासलो रखंदा कयो, थोड़ो टाइम दींदा कयो, जल्दी जल्दी मुलाकात न कंदा कयो। इन सां मोहब्बत वधंदी आ, इन सां प्यार वधंदो आ। अल्लाहु अकबर कबीरा। उन महफिल में जनाबे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु भी मौजूद। वाह अबू बकर सिद्दीक, तुझे शान जो केर मुकाबलो कंदो। मारे तवज्जो कजाए, हदीस शरीफ जे किताब में अचे थो, मजलिस बर्खास्त थी वई, ज़ुहर जी नमाज जो वक्त थियो। बिनी जहानन जो सरदार मस्जिद नबूविया जे अंदर आयो। मोजो आका पंहिंजे मुसल्ले ते आयो, संजन नमाज जी इमामत कराई। सहाबा मौजूद, पेरी सिफ जो मुक्तदी जनाबे अबू बकर सिद्दीक मौजूद, संजन नमाज जो इख्तिताम कियो। मदीने जे मीर सलाम बरायो, सहाबा सलाम फेरायो, नमाज खत्म थी वई। सुनो अबू बकर सिद्दीक बार बार मदीने जे मीर सां मिलण वारो, मुझे आका जे चेहरे अनवर जा दीदार करण वारो। अल्लाहु अकबर। नमाज खत्म थी, मुझे आका जे खिदमत में कोन आयो। जनाबे सिद्दीक अकबर उठियो, घर हलियो वियो। संजन नमाज खां फारिग थिया, मुझे आका पंहिंजो वज़ुहा वारो चेहरो सहाबा जे तरफ कयो। मुझो आका मस्जिद नबूविया जे अंदर जनाबे सिद्दीक अकबर के गोले पियो। मुझे आका जी रहमत वारी निगाह मस्जिद नबूविया जे अंदर घुमे
घुमे पई। वाह अबू बकर सिद्दीक मदीने जे मीर फरमायो ओ मोजा सहाबियो मोजो अबू बकर ना आयो छा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही अबू बकर आयो हो नमाज पढ़ी करे घर रवानो थी वियो। मुझे आका फरमायो ठीक आ नमाज खत्म थी वई असर जे नमाज जो वक्त हो। मुझो आका मस्जिद नबूवी जे अंदर आयो। मुझो आका मुसल्ले ते आयो सही नमाज जी इमामत कराई सहाबा मौजूद पेरी सिफ जो मुक्तदी जनाबे अबू बकर सिद्दीक मौजूद। माने तवज्जो कजाए मुझे आका नमाज खत्म कही जनाबे अबू बकर सिद्दीक सलाम फेरे करे मुझे आका जे खिदमत में कौन आयो उठो घर हलियो वियो घर रवानो थी वियो। साईं फारिग थिया मुझे आका पैजो खत्मे नबूवत वारो चेहरो सहाबा जे तरफ कयो। मुझे आका जी निगाह मस्जिद नबूवी जे अंदर घुमे पई। वरी मदीने जे मीर फरमायो मुझो अबू बकर न आयो। अच्छा आका अबू बकर आयो हो नमाज पढ़ी करे घर रवानो थी वियो। मुझे आका फरमायो ठीक आ वक्त गुजरी वियो मगरिब जी आजान आई। मुझो आका मस्जिद नबूवी जे अंदर आयो। मुझो आका पैजे मुसल्ले थे आयो सहाबा मुक्तदी बनिया बीठा है पेरी सिफ जो मुक्तदी जनाबे अबू बकर सिद्दीक बनियो बीठो आ। सही नमाज खत्म कही मुझे आका सलाम फेरायो सहाबा सलाम वरायो जनाबे अबू बकर सिद्दीक मुझे आका जे खिदमत में कौन आयो उठो घर हलियो वियो घर रवानो थी वियो। साईं फारिग थिया मुझे आका पैंजो चमकंदड़ चेहरो सहाबा जे तरफ कयो। मुझो आका वरी जनाबे अबू बकर सिद्दीक खे गोले पियो अबू बकर सिद्दीक नजर कौन आयो। मदीने जे मीर फरमायो ओ मुझा सहाबियो मुझो अबू बकर न आयो। अच्छा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही अबू बकर आयो हो नमाज पढ़ी करे घर रवानो थी वियो। माने तवज्जो कजाए नौशेरो फिरोज जा गयूर मुसलमान मुझे आका अल्लाहु अकबर पूछो सहाबा उठ्या भगा दौड़िया जनाबे अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते आया दरवाजे ते दस्तक दिनो सुने अबू बकर जी सा जवाब दिनो बाहर आयो खैर ता है की आया हो जे तो अबू बकर जुहर जी नमाज से आका तुझला है पूछो असर जी नमाज से आका तुझला है पूछो आने मगरिब जी नमाज से आका तुझला है पूछो। वाह अबू बकर सिद्दीक रड़ियों निकरी वयो जे तो लब्बैक वसादैक या रसूल अल्लाह लब्बैक वसादैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दौड़ंदो मस्जिद नबूवी जे अंदर आयो मुझे आका जे खिदमत में आयो फिदा का बी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुझा आका अबू बकर जो अब्बो कुर्बान ओ मुझा आका अबू बकर जी अम्मा कुर्बान अबू बकर हाजिरा सही तहां अबू बकर के याद क्यों मारे तवज्जो कजाए। मदीने जे मीर फरमायो हाँ अबू बकर जुहर ते भी कोन मिले असर ते भी कोन मिले आने मगरिब ते भी कोन मिले खैर ता है चेतो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुझा आका अज तहां तो फरमायो हो मुलाकात में टाइम दींदा क्यों मिलन में थोड़ो फासलो रखंदा क्यों इन सा मुहब्बत वधंदी आ। ओ मुझा आका अबू बकर तहां जी गाल थे अमल न करे बियो केर अमल कंदो। ओ मुझा साईं अबू बकर तहां जी गाल थे अमल पियो करे। मदीने जे मीर फरमायो अबू बकर ये जुमला पकाया समूरन सहाबा जलाहिर ये लफ्ज समूरन सहाबा जलाहिर अबू बकर ये लफ्ज तुझे लाई नाहिर तू इन लफ्जन का मुस्तस्ना है। मां पंहिंजे ज़ौक़ में हीअं चवंदो आहियां ॼण मुंहिंजे आका हीअं फरमायो अबू बकर जॾहिं तू मां मुहम्मद करीम जे अखियुनि जे साम्हूं हूंदो मां मुहम्मद करीम जे रूह खे बेराहत मिलंदी आ। अबू बकर जॾहिं तोखे ॾिसंदो हा न मां मुहम्मद करीम जो रूह बि ठरंदो आहे। हाँ सही अल्लाह अकबर कबीर हमारे तवज्जो कजाए। इहो जनाब अबू बकर सिद्दीक साईं पुछो अबू बकर बे खैरा खुशा तबीयत ठीक है सही अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र है अल्लाह जो फजल है बिल्कुल ठीक है मारे तवज्जो कजो केड़ो बुजुर्ग आवे कोई ना अल्लाह अकबर
वरी साईं सागो सहाबा सां मुखातब थिया, मुझे आका ॻाल्हाइण शुरू कयो। अब तवज्जो आहे, गाल समझण जी हमारे तवज्जो कजाए। संजन वरी सहाबा सां ॻाल्हायो, मजलिस बर्खास्त थी वई, ॿी रात गुज़री वई। टियों ॾींहुं थियो, अल्लाह जी कुदरत वरी मुंहिंजो आका बि मस्जिद नबूवीअ में, सहाबा बि मस्जिद नबूवीअ में, सुहिणो अबू बकर सिद्दीक बि मस्जिद नबूवी में। साईं सहाबा सां ॻाल्हाइनि पिया, कचहरी कनि पिया, हाल अहवाल कनि पिया, ॻाल्हाईंदे अचानक मुंहिंजे आका वरी ब्रेक ॾिनी, रोकिया ऐं साईं वरी पंहिंजो चेहरो सुणे अबू बकर सिद्दीक जी तरफ़ कयो। अबू बकर जी मुंहिंजा साईं ख़ुशि आहे, तबियत ठीकु अथई? अबा हीअं ॿ 300 हीअं मुरीद वेठा हुजनि, मुर्शिद हीअं कचहरी कंदे अचानक मुर्शिद जी निगाहे करम फिरे, कंहिं ख़ासि माण्हू ते टिके। अबा ख़ुशि आहे, तबियत ठीकु अथई? ॿियो मिड़ई ख़ैरु आहे? सफ़र कीअं गुज़रियो? मानी खाधई? का तकलीफ़ त न थी? अब मुरीद हवा में उॾंदो न। हाँ साईं मुर्शिद जी वॾी महिरबानी थी वई। ए मुर्शिद निगाहे करम फरमायो, अल्लाहु अकबर कबीरा। मुर्शिदन में भी फ़र्क़ आहे, इहा अलॻि शइ आहे। हिकिड़ा असली, ॿिया नकली, हिकिड़ा हक़ीक़ी, ॿिया मजाज़ी, हिकिड़ा अल्लाह वारा, ॿिया माल वारा। सम्झो था न, हर क़िस्म जा मुर्शिद बि मौजूद आहिनि। मां हिन पोएं साल 2025 जे नवंबर में वयुमि, पन्याकिल जो कच्चो आहे, साध बेले में जलसो हो। प्रोग्राम में पहुतुमि त असांजो पुराणो सीनियर साथी आहे, बुज़ुर्ग सालारा जमात जो। मूंखे चई साईं मां हे चंद ॾींहं पहिरियां हिकिड़ी महफ़िल हुई, पंहिंजा बि वेठा हुआ, पराया बि वेठा, कचहरी कंदे मां पहुतुमि त हुननि ॻाल्हि मटाई ऐं ॻाल्हि शुरू कयूं। वञो कहिड़ी ॻाल्हि शुरू कयूं? चई चवण लॻा साईं असांजो मुर्शिद वॾो पुहतल हो, असांजो मुर्शिद वॾो पुहतल हो। चई पोइ ॻाल्हि शुरू कयूं, बाबा हिते ॻोठ हो हिकिड़ो मुर्शिद, हुन ॻोठ जो सॼे जो मुर्शिद हो। ईअं घुमंदे फिरंदे जॾहिं मुर्शिद ॻोठ में पहुतो त ॻोठ में रोज़ ऐं राड़ा हा, रड़ियूं हो। मुर्शिद जो ख़ैर त आहे, रो छो था? छा थियो आहे? ख़ैर त आहे साईं? हिन ॻोठ में जॾहिं बि तूं ईंदे हे न, जेका मुरीदियाणी तुंहिंजे लाइ मानी पचाईंदी न, उहा जो अल्लाह खे प्यारी थी वई। मुर्शिद जो हाँ? चई हा साईं। काथे आहे मुरीदियाणी? घर खट ते पई आहे, मूंखे वठी हलो। मुर्शिद सगरो आयो मुरीदियाणी मथां, चई मुरीदियाणी उथ मथे उथ, शाबाश उथ चवाई तो, तूं जो वञे थी मुंहिंजे लाइ मानी केरु पचाईंदो? अब ॻाल्हि सम्झ में अचे थी न? तूं जो वञे थी मानी केरु पचाईंदो? चई नहीं, हीअं जो मुर्शिद चयो, मुरीदियाणी खट ते उथी वेही रही। मुर्शिद चयो मुबारक अथव, मां हिनखे 3-4 साल ॿिया वठी ॾिना, हलो। चई हमरा ॻाल्हि ख़तमु कई त मां चयोमांसि अबा मुर्शिद काथे आहे? जे मुर्शिद जो कारनामो, मुर्शिद काथे आहे? चई साईं 2 साल पहिरियां मुर्शिद फोत थी विया। मां चयोमांसि अल्लाह जा बना, मुरीदियाणी खे 3-4 साल वठी ॾिनई, बाक़ी पंहिंजे लाइ को 2-3 मिंट बि न वरितई छा? 2-3 मिंट त वठी आहे न पंहिंजे लाइ। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बाबा ज़िंदगी जो मालिक केरु आहे? अल्लाह जो नालो ज़रा मोहब्बत सां केरु आहे? पोयां बि गॾिजी चो, सवाब थींदो। ज़िंदगियुनि जो मालिक केरु आहे? मौत जो मालिक केरु आहे? मिन्हा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। कुल्लु मन अलैहा वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। कुरान खे पढ़ो न, इन्नका मय्यितुन व इन्नहुम मय्यितून। ओ नौशरे वारो, इन कुरान जो मुतालो करन। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। इन कलामुल्लाह में रब आवाज़ ॾिनो, चए थो ला यस्तखिरून साअतन व ला यस्तक़दिमून। ज़िम्मेदारी सां ॻाल्हायां थो, रब्बे मुहम्मद जो कसम, इन आयतुनि जो मफ़हूम इहो थव, मक़सद इहो थव, तर्जुमो इहो थव, तफ़सीर इहो थव। रब थो फरमाए ज़िंदगी ॾियण वारो मां अल्लाह हा, मौत ॾियण वारो मां अल्लाह हा। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्ली शैइन कदीर। रब तो फरमाए दुनिया वारो जिंदगी जो मालिक भी मां अल्लाह हा। आए को सुभान अल्लाह चवण वारो।
मौत जो मालिक बिमा अल्लाह ओ दुनिया वारो तहां के मिट्टी मां पैदा करण वारो बिमा अल्लाह तहां के मारे करे इन मिट्टी में सुमान वारो बिमा अल्लाह क़यामत जे दिहाड़े वरी तहां के मिट्टी मां उठाण वारो बिमा अल्लाह रब तो फरमाए समूरो जहान फानी थव जेको आयो आ तेके हलणो आ जेको ठहियो आ तेके रहणो आ जेको जायो आ तेके मरणो आ बका सिर्फ ऐं सिर्फ अल्लाह जी ज़ात के रब तो फरमाए ओ मुझा बंदो जे जे मौत जो वक्त मुकर्रर थियल सजी दुनिया गजी वने न मौत जी घड़ी अॻिते थी करे सघे न मौत जी घड़ी पोइते थी करे सघे। अबा नकली ऐं मजाजी मुर्शिदन जे कढण लॻो मौलाना मां साधन के चवंदो हां त असली मुर्शिद हे अथव अल्लाह जो कसम हिन खे पढ़ो पढ़ो त तव्हांजो ईमान त पढ़ण जे लाइ तयार न आहियो रुगो जखू हण जे कढूं दर दर जा धिका खाइण जे कढ तूं अचु त सही न अल्लाह जे दर ते तूं रब खां दुआ घुर त सही न असां में त बाबा पया महिनत कयूं था कोशिश कयूं था मन को ईंदो न हिकिड़े पठान जो सिहड़ वियो गुम थी अबा सिहड़ सम्झो था न सिहड़ सिहड़ पठान जो गुम थी वियो माण्हू आयासीं बाबा हाणे अलाह ख़ैर कंदो रब भलाई कंदो सिहड़ मोटंदो अलाह कंदो चई मां घबरायो न जॾहिं उनजे नसवार जो नशो लहंदो त मूंखे मोटी ईंदो नसवार जो नशो लहंदो मूंखे मोटी ईंदो मां चयो हाणे हिननि खे बि दुनिया जो नशो पियल आहे हाणे कोशिशि कयूं था अलाह कंदो जॾहिं इहो दुनिया जो नशो लहंदो त अलाह जे दर ते मोटंदो मिड़ई इंशाअल्लाह हवाई खिल मज़ाक करण बि हिसो आहे हल्की फुल्की खिल मज़ाक या मश्करी इहो बि सुन्नत जो तरीक़ो आहे साईं वेठा मस्जिद नबूवीअ में हज़रत उमर हज़रत अली बि वेठो बक़ाया सहाबा बि वेठा खारकुनि जो टोकरो आयो साईं बि खारकू खाइण शुरू कयूं सहाबा बि खारकू खाइण शुरू कयूं हज़रत अलीअ बि खारकू खाइण शुरू कयूं साईं खारक खाई उहा खारक जी खोखड़ी सुहिणे अलीअ जे साम्हूं रखी वरी ॿी खारक वरी खोखड़ी साम्हूं टी खार साईं खे साहबा ॾिठो त साहबा बि खोखड़ियूं सुहिणे अलीअ साम्हूं रखण लॻा टोकरो ख़तमु थी वियो साईं फरमायो अली पंज भेली सॼो टोकरो खाई वई सॼो टोकरो खाई वई अल्लाहु अकबर सुहिणो अली बि त सुहिणो अली हो न चई साईं शुक्र आहे मां खोखड़ियूं बचाए ॿाहिरि त कढियूं आहिनि तव्हां हड़ई खोखड़ियूं बि खाई वियो हल्की फुल्की खिल मज़ाक ज़रूरी आहे सम्झो था न दिमाग़ खे फ्रेश करण जे लाइ बहरहाल बारे तवज्जो कर साईं अबू बकर ख़ैर आहे तबियत ठीकु आहे का तकलीफ़ का परेशानी त कोन्हे टियों ॾींहुं आहे साईं अल्लाह जो शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह ख़ैर आहे ॿियो हाणे टे ॾींहं जो इहो मामूल हलियो त सोणे अबू बकर साईं खे फरमायो साईं तव्हां टियों ॾींहुं बि साॻियो सवाल कयो तव्हां कल्ह बि साॻियो ई सवाल कयो तव्हां अॼु बि साॻियो ई सवाल कयो आहे ख़ैर त आहे साईं ख़ैर त आहे अल्लाहु अकबर माने तवज्जो कजां तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवंदो हुज़ूर फरमायो अबू बकर टियों ॾींहुं बि जनाब जिब्रील आयो हो सुभान अल्लाह चौदह ते वधा अबू बकर टियों ॾींहुं बि जनाब जिब्रील आयो हो कल्ह बि जनाब जिब्रील आयो हो अॼु बि जनाब जिब्रील आयो आहे मां मुहम्मदुर रसूलुल्लाह जे ख़िदमत में वेठो आहे हज़रत जिब्रील तो चए साईं अल्लाह मोकिलियो आहे अल्लाह तो चए त अबू बकर खां पुछो का सूर का तकलीफ़ का परेशानी त कोन्हे अल्लाहु अकबर जॾहिं मुंहिंजी आका इहे लफ़्ज़ अचिया फौरन जनाब सिद्दीक़ अकबर फरमायो साईं अॼु टियों ॾींहुं आहे मां अबू बकर खे होड़ में ॾाढो सूर आहे साईं एॾो सूर आहे साईं एॾी तकलीफ़ है जो मां अबू बकर खां तकलीफ़ बर्दाश्त नथी थिए इन सोने अबू बकर ये जुमला चा तो हुजूर फरमाया अबू बकर टियों ॾींहं पुछाएं तो ॿुधाए त कोन थो टियों ॾींहं पुछाएं तो ॿुधाए त कोन थो ख़बर अथव सोने अबू बकर जवाब कहिड़ो ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जंहिं अल्लाह मां अबू बकर खे दर्द ॾिनो आहे मां अबू बकर उन अल्लाह सां कॉन्टेक्ट करे छॾियो आहे अॼु मुवाहिद गॾिजी त चओ सुभान अल्लाह तव्हां त कंहिंखां पुछंदो न भाई ॾे ख़बर बुखार अथई साईं इहो गर्मी ॾींहं में ॿाहिरि घुमियुमि बुखार वरायो ॾींहं जे करे साईं मरी वियो हा साईं अब मथे में सूर बि ख़ैर त आहे साईं छोरनि जा टेंशन
मारे छॾियो अथऊं सफ़ो साईं ॿनी महानो घटि लॻो साईं रक़मो अदा न थियो मथो फाटे थो अब वाला पेट में सूर बदई खैर था है यार यो फलानी शेख अदियम दावत त दोस्त कई पर विसरी वियो त पेट पंहिंजो छिक छिक लाइ नमूने एॾो गोश्त खाई वियो हाणे पेट में सूर पियो मरो थो वेली मां हा साईं अब ईअं थींदो आहे न घर में हूंदासीं थोरो थोरो लिमिट में पराई दावत हूंदी त अलाह ख़ैर करे अल्लाहु अकबर कबीरा हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह वक्त जो वलीउल्लाह गुज़रियो ॻाल्हि निकिती आहे त मां बयान कयां जॾहिं फोत थी वियो के अल्लाह वारे खे ख्वाब में आयो चई बायजीद बुस्तामी ॾे हाल अहवाल छा थियो वरी तवज्जो कजो चई अल्लाह जे बारगाह में पेश कयुमि रब पुछो त बायजीद छा खणी आयो आहे छा खणी आयो आहे मारी तवज्जो कजांइ चई मां अल्लाह जे बारगाह में अर्ज़ कयो मुंहिंजा मौला निमाज़ अहिड़ी कोन्हे जो मां तुंहिंजे बारगाह में निमाज़ पेश कयां ओ मुंहिंजा अल्लाह रोज़ा अहिड़ा कोन्हनि जो मूं तुंहिंजे बारगाह में पंहिंजा रोज़ा पेश कयां ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी ज़कात ॾियणु अहिड़ी कोन्हे जो मां तुंहिंजे बारगाह में पंहिंजी ज़कात पेश कयां ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो उम्रो हज अहिड़ो कोन्हे जो मां तुंहिंजे बारगाह में पंहिंजो उम्रो ऐं हज पेश कयां ओ मुंहिंजा अल्लाह काबतुल्लाह जा अहिड़ा चकर कोन्हनि मकाम इब्राहिम जो नफिल अहिड़ो कोन्हे ओ मुंहिंजा अल्लाह हजरे अस्वद जो बोसो अहिड़ो कोन्हे ओ मुंहिंजा अल्लाह सफ़ा मरवे जी डोड़ अहिड़ी कोन्हे ओ मुंहिंजा अल्लाह का दुआ अहिड़ी कोन्हे जो तुंहिंजे बारगाह में पेश कयां अल्लाहु अकबर कबीरा अॼु तोखे पंहिंजी निमाज़ ते नाज़ान असांजी निमाज़ कहिड़ी आहे अॼु तोखे पंहिंजे रोज़े ते नाज़ान असांजो रोज़ो कहिड़ो आहे अॼु तोखे पंहिंजे खैर खैरात ते नाज़ान तुंहिंजो असांजी खैर खैरात कहिड़ी आहे अॼु तोखे पंहिंजे उम्रे ते नाज़ान तुंहिंजो असांजो उमिरो कहिड़ो आहे अॼु तोखे पंहिंजे हज ते नाज़ान असांजो हज कहिड़ो आहे अॼु तोखे पंहिंजी वॾाईअ ते नाज़ान असांजी वॾाई कहिड़ी आहे अॼु तोखे पंहिंजी इज़्ज़ इंकिसारीअ ते नाज़ान ओ नौशेरो फिरोज़ वारा असांजो इज़्ज़ इंकिसारी कहिड़ी आहे अल्लाह रहम जो मुआमिलो करे अल्लाह बाझ जो मुआमिलो करे अल्लाह रहम जो मुआमिलो करे अल्लाह जी रहमत में उम्मीद आहे असांजा पिरकार पूरा हिल असांजा अमल पूरा हिल मां त जॾहिं क़ुरान जी ही आयत पढ़ंदो आहियां अल्लाह जी रहमत में यकीन कामिल थींदो आहे कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम उनशरो फिरोज़ वादा असांजा अमल कोन्हनि अल्लाह जो कसम रब जी रहमत में उम्मीद रखजांइ कोई अमल असांजो चङो कोन्हे अल्लाह पंहिंजे रहम जो मुआमिलो करे माॾे तवज्जो कजांइ हज़रत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह वक्त जो वलीउल्लाह हो लखे आलिमन जो उस्ताद हो तवज्जो कजांइ साईं पोइ छा थियो चई मां अल्लाह जे बारगाह में अर्ज़ कयो ओ मुंहिंजा मौला मां तौहीद खणी आयो आहियां ओ मुंहिंजा मौला मां मुवहिद आहियां मुंहिंजी पेशानी तुंहिंजे दर ते झुकी आहे तुंहिंजे दर ते झुकी आहे तुंहिंजे घर ते झुकी आहे तुझी चौकट ते झुकी आहे ओ मुंहिंजा अल्लाह मां इज्जत पे तोखां तलब कई आहे ओ मुंहिंजा अल्लाह ज़िल्लतुल खां बचण जी दुआ बि तोखां घुरी आहे ओ मुंहिंजा अल्लाह रिस्क रोटी बि तोखां घुरियो आहे ओ मुंहिंजा अल्लाह उरूज ऐं बुलंदी बि तोखां घुरी आहे ओ मुंहिंजा अल्लाह इल्म ऐं तक़वा बि तोखां घुरी आहे ओ मुंहिंजा अल्लाह इज्ज़त ऐं आनकिसी बि तोखां घुरी आहे ओ मुंहिंजा अल्लाह अदब बि तोखां घुरियो आहे ओ मुंहिंजा अल्लाह शफ़क़त बि तोखां घुरी
घुरिया ओ मुझा अल्लाह मदीने जे मीर जी शफात भी तोखा घुरिया ओ मुझा अल्लाह हुजूर जे हथन सा होजे कोसर जा जाम मां तोखा घुरिया है ओ मुझा अल्लाह पुरसरात के पार करने जी तौफीक तोखा घुरिया ओ मुझा अल्लाह जहन्नम का बचने जी तोखा घुरिया ओ मुझा अल्लाह जन्नत जी तलब तोखा किया रब पंहिंजे रहमत जो मामलो के जाए ओ मुझा अल्लाह मुवहिदा तौहीद खणी आयो हा तवज्जो के जाए नो शेरो फिरोज जा गयूर मुसलमान रब फरमायो तौहीद खणी आयो हा मुझा मौला तौहीद खणी आयो रब फरमायो अला तस्कुरु लैलतल लबन ओ बा यजीद खीर वारी रात याद थई खीर वारी रात याद थई वाक्यो ही है बा यजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह हिकड़ी रात खीर जो प्यालो पीतो पेट में सूर पियो के पुछण वारे पुछो बा यजीद खैर ता है पेट में सूर छो पियो थई जे रात खीर पीतो आ उन खीर जे करे पेट में सूर पियो आ रब तो फरमाए अल्लाह तस्कुरु लैलतल लबन ओ बा यजीद खीर वारी रात याद थई तो के पेट में सूर खीर विदो हो या पेट में सूर विझण वारो मां कायनात जो अल्लाह हा अब दर्द ॾियण वारो केरा ॻाल्हायो केरा ऐं शिफ़ा ॾियण वारो केरा मोहब्बत सां केरा अल्लाह बयज़ीद हाणे ॿुधाए छा खणी आयो आहे मुझा मौला कुछ न खणी आयो मोड़ कुछ कोने खाली झोली खणी आयो अल्लाह कुछ कोने अल्लाहु अकबर कबीरा रब फरमायो वक्त मुख्तसरा रब फरमायो बायजीद याद थई सर्दिन जी रात हुई तू पंहिंजे कमरे खां ॿाहिरि निकिरे हिकिड़ो ॿिलीअ जो बच्चो सर्दीअ में तड़पे पियो मुझा मौला याद आ पोइ तूं ॿिलीअ जे बच्चे के खयों पंहिंजे बिस्तरे में खणी आयसि पंहिंजे हंध में सुम्हारियसीं उनजो ख़्यालु कयई बायजीद मां अल्लाह के इहो अमल एॾो वणी वियो तूं मां अल्लाह जे नंढड़ी मखलूक ते रहम कयो मां अल्लाह तोते तो रहम कयां हल जन्नत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जेजी नमाज कज़ा कोन थी तहज्जुद कज़ा कोन थियो वाजिब कज़ा कोन थियो फर्ज कज़ा कोन थियो सुन्नत कज़ा कोन थी सॼी ज़िंदगी जंहिं मसनद ते वेही करे हदीस जो इल्म पढ़ायो अल्लाहु अकबर कुरान जो इल्म पढ़ायो उन जी बख्शिश थी थे हिकड़ी ॿिलीअ जे बच्चे खे रात जो बिस्तरे में सुम्हारण जे करे बोला ना हल्का फुल्का कम कंदा क्यों हल्का फुल्का खबर ना है तो अल्लाह के असां जो केड़ो अमल बनी वने अल्लाह जो कसम बहरहाल सुने अबू बकर फरमाया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जे अल्लाह मां अबू बकर के दर्द दिनो मां अबू बकर उन अल्लाह सां पंहिंजो राब्तो जोड़े छॾियो आहे साईं जने अल्लाह के ॿुधायो त पोइ तव्हांखे छा ॿुधायां यकीन कामिल इनके चइबो आहे सुनो अबू बकर सिद्दीक़ मदीने जी धरती में घुमंदे हुए यहूदिन जे आलिम वटि आयो इस्लाम जी दावत ॾिनई त यहूदिन जे आलिम घटि वधि ॻाल्हायो नऊज़ बिल्लाह चई त तव्हांजो अल्लाह पाण चंदा थो कंदो वरिते चंदा थो माल थो घुरंदो वरिते तू वरी मूंखे दावत ॾियण आयो आहे इस्लाम जी हज़रत अबू बकर जलाल में अची वियो चंबो वाहे कढियईंसि यहूदी पंहिंजी जमात खे वठी हुज़ूर जे ख़िदमत में आयो साईं अबू बकर मूंखे चंबो हयो आहे इंसाफ़ खपे सजन सुने अबू बकर सिद्दीक़ के घुरायो अबू बकर तू इनके चंबो हयो आहे जी आका मां हयो आहे छो हयो अथई मुझा आका हिन अल्लाह के ॻाल्हायो मां अबू बकर जी गैरत बर्दाश्त न कयो मां अबू बकर हिन के चंबो वाहे कढियो हुज़ूर फरमायो अबू बकर गवाह अथई इस्लाम में गवाह हुआ न सही मां अकेलो में जमात हिन जी ही गवाह त कोई कोन्हे अबू बकर गवाह पेश करणु ज़रूरी आहे वरी तवज्जो कजाए सोने अबू बकर जो चेहरो आसमान की तरफ खड़ी वियो मुझा मौला मां अबू बकर के गैरत तोते आई आहे अल्लाह ॿियो को गवाह कोन्हे हाणे तू ही गवाह ॾे मौला ए गुफ्तगू हले पी जनाब जिब्रील आयो रब जो कुरान खणी आयो लक़द समिअ अल्लाहु क़ौलल लज़ीना क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया मुझा महबूब अबू बकर सच थो ॻाल्हाए इहो यहूदी कूड़ थो ॻाल्हाए इन चयो हो अल्लाह फ़क़ीर आहे मां गनी हाँ सखी हाँ मुझो अबू बकर सचो आहे जॾहिं अल्लाह जी ज़ात ते यकीन कामिल हूंदो त पोइ जनाब जिब्रील बि ईंदो हिन सॼे गुफ्तगू जो मक़सदु इहो आहे
अॼु मूंसां वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु खां पोइ असां इबादत हिकिड़े अल्लाह जी कंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? सॾु हिकिड़े अल्लाह खे कंदासीं इंशाअल्लाह, पुकारींदासीं हिकु अल्लाह खे इंशाअल्लाह। जेका बि शइ खपे, नंढी हुजे वॾी हुजे, तलब अल्लाह खां कंदासीं। जेको ॿुधण वारो बि आहे, क़बूल करण वारो बि आहे, अता करण वारो बि आहे। इन्नल्लाह समीउन बसीर। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी खे तमामु ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर में ऐलान, तक़रीबन कमो पेशी सम्झो साल पियो आहे आलमी अमन कॉन्फ्रेंस 2027 में शिकारपुर ऐं सिखर जे बॉर्डर ते मुनक़िद थींदी। पूरी दुनिया खां उलमाए किराम इन कॉन्फ्रेंस में शिरकत कंदा। उन्हनि भाउ राशिद महमूद सुमरो साहब जन सां गुफ्तगू थिए पई। साईं दावत कंहिंखे ॾिनी अथव? चई हरम शरीफ़ जे, मक्की हरम जे 3 इमामनि खे हिकिड़ो शेख सुदेस ॿ ॿिया दावत ॾेई आयो। हाँ, टिन्ही उन्हनि इमामनि दावत क़बूल कई आहे। मस्जिद नबूवी जे इमामनि खे दावत आहे, मस्जिद अक्सा जे इमामनि खे दावत आहे। पूरी दुनिया जा उलमाए किराम ईंदा। इहो सिहरोज़ो जमियत उलमा इस्लाम जो लॻंदो। कहिड़ा कहिड़ा मर्द मुजाहिद इंशाअल्लाह इते शरीक भी थींदा ऐं हिन जमात सां माली ताउन कंदा हिन प्रोग्राम में इंशाअल्लाह। अब सभु शरीक थींदो इंशाअल्लाह। या से रोज़े जी साल पहिरियां तव्हां खां नियत थो वठां इंशाअल्लाह पक्को इन में शिरकत थींदी। मुंहिंजी दावत तव्हां ताईं अॼु खां वठी इहा दावत आम कयो। बच्चे जे ज़ुबान ते इहा आलमी अमन कॉन्फ्रेंस हुजे। माण्हू सिकनि था, परेशान आहिनि। मुंहिंजा मौला हरम पाक मोकिल त शेख सुदेस जे पोयां निमाज़ पढ़ूं। जेकॾहिं शेख सुदेस जे पोयां अल्लाह निमाज़ असांखे सखर ऐं शिकारपुर में नसीब करे त ॿियो छा खपे मौलाना। इन जी कॉन्फ्रेंस जी हाणे खां महिनत कयो, तैयारी कयो, जदोजहद कयो, जफ़ाकशी कयो। माण्हुनि जो टारगेट रखियो आहे इंशाअल्लाह 50 लख। इंशाअल्लाह मेहनत कंदासीं त इंशाअल्लाह कतरो कतरो दरिया बणजंदो आहे। वॾियूं वॾियूं कॉन्फ्रेंसियूं थियूं आहिनि, 10-15 लख माण्हू हूअं ई जमा थिया आहिनि कॉन्फ्रेंसुनि में। इंशाअल्लाह हे पाकिस्तान जो वॾे में वॾो इज्तिमा हूंदो। पर आज साहब चयो त इंशाअल्लाह असां इन इज्तिमा खे हज खां बि वॾो इज्तिमा कंदासीं इंशाअल्लाह। उन जे लाइ मेहनत जी ज़रूरत आहे। मार्च 2027 आलमी अमन कॉन्फ्रेंस सबके याद हुजे, ज़ुबानी याद हुजे। या तव्हां गुज़रो पिया या तबलीग हलायो, मेहनत पिया कयो, साथियुनि खे याद करायो। ज़िंदगी रही पयूं मुलाक़ातूं थींदियूं, पयूं गुफ्तगू थींदियूं। मां जेको चयुमि अल्लाह तबारक व तआला मंज़ूर व मक़बूल फरमाए। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल